अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कल्याण न्यूज़ सां गॾु मां आहियां सारंग लतीफ़ सोलंकी। सभ खां पहिरीं नज़र विझंदासीं अॼु जी अहम ख़बरुनि ते। इंडियारो तालुके जे यूसी दरबेलो जे ॻोठ जाम अबड़ो में ॻोठ जे बाअसर ज़मींदार अहमद नवाज़ अबड़ो पारां ॻोठ में हिकु कमरे ते मुश्तमिल सरकारी स्कूल जी बिल्डिंग ते कब्ज़ो करे वरितो आहे। बाअसर ज़मींदार अहमद नवाज़ अबड़ो पंहिंजे पुटनि जाम अबड़ो, इम्तियाज़ अबड़ो ऐं ज़ाहिद अबड़ो ॻोठ जे सरकारी स्कूल खे पंहिंजी मिल्कियत सम्झी स्कूल जो समूरो सामान जंहिंमें दर दरियूं, लोही गेट, पंखा, मोटर ऐं नलको पटराए पंहिंजे कब्ज़े में करे स्कूल ॾाइण जो सिलसिलो शुरू करे छॾियो आहे। बाअसर हुजण ऐं स्कूल संदसि ज़मीन में हुजण सबबि ॻोठ जे कंहिं बि माण्हू में ज़रूरत न आहे जो स्कूल खे ॾाइण खां बचाइण लाइ अॻुभरो अचे। ॿुधाए पियो वञे त मज़कूरा ॻोठ जो स्कूल 10 सालनि खां बंदि पियल हुजण सबबि स्कूल जो बुनियादी जो सबबु ॾेई सरकारी स्कूल खे ॾाहे समूरो सामान सिरूं, लोही शीखूं पाण खणाए रहियो आहे। राब्तो करण ते तालुका एजुकेशन ऑफिसर मेल प्राइमरी कंडियारो ॿुधायो त स्कूल ॾाइण बाबति असांखे कंहिं इतलाह या शिकायत न कई आहे। स्कूल ॾाईंदड़नि आचर ॾींहुं कार्रवाई कई आहे, संदनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वेंदी। मटियारी ख़ासि डेवलपमेंट ऑर्गेनाइज़ेशन वेलफेयर तरफ़ां मुसलसिल इंसाफ़ लाइ जदोजहद जी अलामत बणियल माई जिंदो शहीद तानिया ख़ासकेली जे अमर मसमात ख़ुर्शीद समेत मुख़्तलिफ़ शोबनि सां लाॻापियल शख़्सियतुनि ऐं साफ़ियुनि खे एवार्ड ॾिना विया। कोटड़ी जे कल्चरल कॉम्प्लेक्स हाल में मुनक़िद कयल तक़रीब जो महिमान ख़ासि मेमण इताद जो मरकज़ी चेयरमैन हाजी अब्दुल रज़ाक मेमण, पाकिस्तान ख़ासकेली इताद जो चेयरमैन सराई नियाज़ हुसैन ख़ासकेली, MPA वरियाम फ़कीर ख़ासकेली ऐं ॿिया शामिल हुआ। एवार्ड ऐं सर्टिफिकेट विराइण वारी तक़रीब दौरान मुसलसिल इंसाफ़ लाइ जदोजहद कंदड़ माई जिंदो शहीद तानिया ख़ासकेली जे अमर मसमात ख़ुर्शीद सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि सां लाॻापियल साफ़िन, मलीर जे सामी मेमण, शहदादपुर जे शाद मंगी, मटियारी जे बाबू GM ऐं ॿियनि खे ख़ासि डेवलपमेंट ऑर्गेनाइज़ेशन वेलफेयर तरफ़ां एवार्ड ॾिना विया, जॾहिं त बहितरीन कारकर्दगी हासिल कंदड़ वर्करनि खे सर्टिफिकेट बि ॾिना विया। मातली ग्रीन टाउन में मलाह नौजवान इताद पारां मलाह बिरादरी खे मुतहद करण जी कोशिश जे हवाले सां प्रोग्राम कयो वियो। इन मौक़े ते अॻवान हुसैन मलाह, असगर मलाह, मोहम्मद खान मलाह ऐं सोलंकी बिरादरी जे अॻवाननि लतीफ़ सोलंकी, गुलबार सोलंकी ऐं ॿियनि चयो त मलाह बिरादरी खे सदाईं वॾेरनि पंहिंजा मफ़ाद हासिल करण लाइ इस्तेमालु कयो आहे ऐं नज़रअंदाज़ करे घटि अहमियत ॾिनी आहे। असांजी कोशिश आहे त मलाह नौजवान इताद जे प्लेटफॉर्म ते गॾिजी मलाह बिरादरी खे अॻिते वधाइण लाइ जदोजहद करियूं। इन खां सवाइ मलाह बिरादरी तालीम जे हवाले सां तमामु घणो पोइते पियल आहे। असांखे पंहिंजे ईंदड़ नस्ल खे बहितर तालीम ॾियारणु घुरिजे। सेवन शरीफ में पेटेलफ जे सदर मोहम्मद बख्श रिंद जी अॻवानी में प्राइमरी टीचर्स एसोसिएशन जे उस्तादनि पारां तालुके एजुकेशन ऑफिसर ऐं सवें उस्तादनि रैली कढी मुज़ाहिरो कयो। एहतिजाज कंदड़नि चयो त क्लार्क खे जल्द हटायो वञे। उस्तादनि सां नाजाइज़ूं रोज़ जो मामूल बणियल आहिनि। उस्तादनि पारां तालुका एजुकेशन ऑफिसर क्लार्क जी नाजाइज़नि ऐं कमनि लाइ रिश्वत तलब करण ख़िलाफ़ तालुका एजुकेशन ऑफिसर सेवण खां प्रेस क्लब सेवण ताईं सवें उस्तादनि रैली कढी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। एहतिजाज कंदड़नि चयो त क्लार्क खे जल्द हटायो वञे। उस्तादनि सां नाजाइज़ूं रोज़ जो मामूल बणियल आहिनि। हर जाइज़ कम लाइ रिश्वत तलब कई थी वञे। उस्तादनि खे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां परेशान कयो पियो वञे। तालुके सेवण जे स्कूलनि में फर्नीचर न आहे, जंहिं सबबि नंढड़ा मासूम गुलनि जहिड़ा ॿारड़ा पट ते वेही तालीम पढ़ाए रहिया आहिनि, जेको शर्मनाक अमल आहे। तालुके सेवण जे स्कूलनि में स्टाफ जी घणे खां घणी खोट आहे। असां सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, चीफ सेक्रेटरी सिंध, वज़ीर तालीम सिंध, सेक्रेटरी तालीम खां मुतालबो था कयूं त तालुका एजुकेशन ऑफिसर ऐं क्लार्क खे हटाए उन्हनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। लाड़काणे वेझो ॻोठ वॾा महर में मुबैना पुलिस मुक़ाबले में शहीद थियल ASI मुज़फ़र खोसो ऐं पुलिस एहलकार नवाब जतोई जे खून सां इंसाफ़ लाइ वारसनि SSP ऑफिस आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो आयो, जिते हिननि टायरनि खे बाहियूं ॾेई पुलिस ख़िलाफ़ सख़्तु नारेबाज़ी कई। उन मौक़े ते शहीदनि जे वारसनि बशीर खोसो, हाजी मुराद, हाजी अली गोहर, दिलावर जतोई ऐं ॿियनि दायो त आकिल थाणे जी हद ॻोठ वॾा महर में ॾुआरियुनि सां मुक़ाबले दौरान असांजा प्यारा ASI मुज़फ़र हुसैन खोसो ऐं एहलकार नवाब अली जतोई शहीद थी विया हुआ, जंहिंमें हिकु ॾुआरी राजा उर्फ़ राजू महर बारिजी वियो। वाक़े खे 7 ॾींहं गुज़री विया आहिनि, पर पुलिस हिन वक़्त ताईं केस में नामज़द जवाबदारनि खे गिरफ़्तार न कयो आहे। हिननि मुतालबो कयो त क़ातिलनि खे गिरफ़्तार करे शहीदनि जे खून सां इंसाफ़ कयो वञे। शाहपुर जानिया सिंध यूनिवर्सिटी टेस्ट पास, NTS पास ऐं इकरा यूनिवर्सिटी टेस्ट पास उस्तादनि पारां 14 ग्रेड ज्वाइनिंग तारीख़ खां टाइम स्केल ॾियण ऐं इंक्रीमेंटूं बहाल करण लाइ कराची प्रेस क्लब अॻियां रथियल एहतिजाज में शिरकत लाइ ॾिनल सॾ में टेस्ट पास उस्तादनि जे अल जद्दा हाल में मीटिंग थी गुज़री, जंहिंजी सदारत उस्तादनि जे लाइ लोचींदड़ बहादुर उस्ताद रजब अली ज़रदारी कई। मीटिंग में उस्ताद उबैदुल्लाह अबड़ो, गस्ता अॻवान नियाज़ हुसैन ज़रदारी एज़ाज़ी महिमान तौरु शिरकत कई। इन मौक़े ते मीटिंग बैदि एहतिजाजी मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे उस्ताद रजब अली ज़रदारी, उस्ताद उबैदुल्लाह अबड़ो, उस्ताद राशिद मशहूरी ऐं ॿियनि उस्तादनि खे ज्वाइनिंग तारीख़ खां टाइम स्केल न ॾियणु नाइंसाफ़ी आहे। हिननि चयो त हिकु पासे IBA इदारे जे टेस्ट पास उस्तादनि खे ज्वाइनिंग तारीख़ खां रेगुलर कयो पियो वञे ऐं उन्हनि खे 14 ग्रेड ॾेई भर्ती कयो वियो आहे, जॾहिं त सिंध यूनिवर्सिटी टेस्ट पास ऐं NTS टेस्ट पास ऐं इकरा यूनिवर्सिटी टेस्ट पास उस्ताद जेके तालीमी मैदान में 11 सालनि खां पढ़ाए रहिया आहिनि,
पर खेनि नओं स्केल ॾेई उन्हनि खे भित सां लॻाए पियो वञे। जेको टेस्ट पास उस्तादनि सां ज़ुल्म आहे। उस्तादनि मुतालबो कयो त फ़ौरन सिंध हुकूमत वज़ीर तालीम सेक्रेटरी तालीम नोटिस वठी 14 ग्रेड ॾेई जॉइनिंग तारीख़ खां टाइम स्केल मंज़ूर कयो वञे, इंक्रीमेंटूं बहाल कयूं वञनि। ॿी सूरत में कराची प्रेस क्लब अॻियां एहतजाज कयो वेंदो। मलीर के इलेक्ट्रिक पारां बिजली जी बिलनि ऐं ॿियनि शिकायतुनि लाइ मेमण ॻोठ में हिकु रोज़ा कैंप क़ाइमु कई वई। शहरियुनि वाधू बिलनि समेत ॿियनि शिकायतुनि जा अंबार लॻाए छॾिया। हिक ई ॾींहं में 500 खां वधीक शिकायतुनि सां भरियल दरख़्वास्तूं विसूल। के इलेक्ट्रिक एग्जीक्यूटिव इंजीनियर रफ़ीक आराई मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त अॼु जे कैंप लॻाइण जो मक़सदु हो त माण्हुनि जी बर वक़्तु शिकायतुनि जो अज़ालो करे सघिजे, जंहिं लाइ के इलेक्ट्रिक जा ऑफिसर ऐं मेगा बैंक जी गाॾी पिणु कैंप में मौजूदु आहे, जंहिं तहत सवें माण्हुनि जे बिलनि में 25 खां 70% ताईं बिलनि में बक़ाया जात ऐं रिआयत करे बर वक़्तु बिल अदा कया विया आहिनि। जॾहिं त न्यू कनेक्शन जे हवाले सां मिलियल दरख़्वास्तुनि ते फौरी तौर ते नवां मीटर लॻाइण जो ऑर्डर जारी करे छॾियो आहे। हिननि चयो त कैंप ते आयल माण्हुनि जा मसइला अवलियत जे बुनियाद ते हल करण जी कोशिशि कई पई वञे। इलाइक़े जे मंज़ूर अहमद मेमण चयो त असांजी ॿेराड़ी जा माण्हू बिजली जे वाधू बिलनि तोड़े नवनि कनेक्शन हासिल करण लाइ सख़्तु परेशानी में मुब्तला हुआ। अॼु मेमण ॻोठ में कैंप लॻाइण ते के इलेक्ट्रिक इंतिज़ामिया जा शुक्रगुज़ार आहियूं, जिन मक़ामी ग़रीब बेपहुच माण्हुनि जा मसइला फौरी तौर ते हल करण जा अहकामात जारी कया। नाज़रीन, ही हुयूं अॼु अहम ख़बरूं। वधीक तफ़सीली ख़बरुनि लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.dailykalyan.com ऐं असांजो YouTube चैनल ऐं Facebook पेज डेली कल्याण।